दावत इस्लामी पारां क़ाइद अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह में हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान ऐं इख़्तियारनि जे मौज़ू ते इजतमाउ मुनक़द कयो वियो, जंहिंमें यूनिवर्सिटी जे प्रोफेसरनि, लेक्चरनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते दावत इस्लामी जे मरकज़ी मजलिस शूरा जे रुकन क़ारी अयाज़ अत्तारी बयानु कंदे चयो त ख़ालिक़ कायनात जल शानो पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बा इख़्तियार करे मोकिलियो हो, जंहिंजी हुकूमत अर्श ते बि हुई त फ़र्श ते बि। संदन हुकुम धरतीअ ते रहंदड़ जानवर बि मञींदा हुआ त फ़िज़ा में उॾामंदड़ पखी बि। हिन चयो त अलाह साईं ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिते बा इख़्तियार करे मोकिलियो आहे, उते खेनि नबियुनि जो सरदार पिणु कयो। संदन शान काइनात जी हर हस्ती खां उत्तम आहे। इन करे असां उमतियुनि ते फ़र्ज़ु थिए थो त जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ूं था, उन जी ॾसियल वाट ते हलूं, जंहिंसां दुनिया ऐं आख़िरत ॿई संवारे सघूं था। क़ारी अयाज़ अत्तारी इहो बि चयो त अलाह ऐं अलाह जे रसूल जे अहकामनि खे सम्झण लाइ दावत इस्लामी जो मदनी माहौल बहितरीनु प्लेटफॉर्म आहे, जिते के हक़ीक़ी दीन सम्झायो वञे थो। हिन वधीक चयो त दावत इस्लामी जे इज्तमाअ में क़ुरान हदीस ऐं सुन्नतुनि जी प्रचार कई वञे थी। इन करे असां सभिनी खे घुर्जे त अहिड़े दीनी माहौल सां वाबस्ता रहूं त जीअं दुनिया ऐं आख़िरत संवारे सघूं। इज्तमा में मोहम्मद ज़वार अत्तारी, क़ारी राशिद अत्तारी, कामरान अत्तारी समेत दावत इस्लामी जा कई इस्लामी भाउर पिणु शरीक हुआ।